आइए आइए, मैं आपको बैठाता हूँ यहाँ। ये ब्लेसिंग अपनी, प्लीज 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 प्लीज, आइए आइए यहाँ बैठे। ये ब्लेसिंग है, जब हीरो आएगा तो वो आपके साथ डायरेक्ट बाजी करेगा एक तो आपने क्या करना है, आपने थोड़ा सा ये मुस्कुराना है, मतलब जैसे कि उसको फील कराना है क्या आप उसको चाहती हैं। ठीक है, मैं आपने शायद हीरो का नाम सुना होगा, बहुत अच्छा है, बहुत अच्छा काम करता है। सर काथे आयो सर, बिल्कुल सेठ असां रेडी आहियूं, हीरोइन भी रेडी आहे सर, तव्हां पुॼी वञो। जी सर, थैंक यू, बस आ रहे हैं नीचे, ये रास्ते में लिफ्ट में सर आ रहे हैं। बाकी आप टेंशन नहीं लेना, वो जो ना आपके डायलॉग खाली कम है, सारे डायलॉग उसी के ही हैं, मतलब आपने खाली मुस्कुराना है उसके साथ, जैसे कि आप उसको तो चाहती हो, इस तरह करने हैं। आ गया लगता है, आ गया, ये है अस्सलाम सर। वासलाम 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 सर, कीअं आहियो, ख़ुशि आहियो सर? अल्लाह जी शुक्र आहे सर, लेट थी माज़रत सर। सर हे हीरोइन आहे असांजी, मतलब तव्हांजी सर। ईअं जी सर। सर हाणे तव्हांजो हिकिड़ो सीन आयो आहे त सोना, तव्हां खां सवाइ मां रही नथो सघां हिकु पल बि। जी साईं। हिननि जो आहे मुंहिंजो आहे? साईं तव्हांजो आहे, तव्हां हीरा तव्हां। मूड ठाहिण ॾियो मूंखे, थोरो मूड ठाहिण। आजकल के हीरो इस तरह ही होते हैं, पता नहीं क्या मुंड ठाहिण जो मूंखे ईअं कयो फिलहाल कयो। सर एक्सक्यूज़ मी सर, ॿियो बि शॉट न असांखे। हाज़िर बाबा, आया हूं, कमु करिणो आहे। अच्छा सर ॿुधायो। सोना, तव्हां खां सवाइ मां हिकु पल बि रही नथो सघां। तव्हां खां सवाइ मां हिकु पल बि रही नथो सघां। तव्हां इनके चो, हीरोइन के चो। फीलिंग तो नहीं है पर वही भी हीरोइन कहीं था। आप थोड़ा सा इसको फीलिंग दे, थोड़ा मुस्कुराएं। हाँ इस तरह सही। हाँ थोड़ा परे चली जी। जी साईं। प्लेसिंग न छो। जी साईं। वन हिते वेणो साईं हिते बी तव्हां ॻाल्हाए सघो था। अच्छा हिते बि आहे? हा हिते बिया, तव्हां मुंहुं हेॾे कयो, फेस हेॾे कयो तव्हां। इहो यार सही न आहे, हीरोइन बीठी आहे, हीरो बीठो आहे, इहो छा आहे? साईं प्लेसिंग हिते सही आहे बिल्कुलु, जेको असांजो फ्रेम तव्हांजो बिल्कुल फेस ते अचे थो, बिल्कुल फेस ते अचे थो फ्रेम। हे माने हे वेठी मां बीठो। जी सर तव्हां बीठा हुजो हिते। साईं तव्हां डायरेक्ट ॻाल्हाए सर। जी साईं। सर तव्हां डायरेक्ट कयो। जी अल्हम्दुलिल्लाह। मां जी मतिलबु इहो त हे प्लेसिंग वेण वारी भली हुई। सर तव्हां जेको डायलॉग था उन ते अचो न, बराए महिरबानी सर, टाइम न आहे। ड्रामनि में हिकु त उहा शइ रही न आहे, ॿियो बजट उहा न आहे। हाणे हिन खे लाइ किथां घुरायो आहे तव्हां, अलाए केरु अलाए कंहिंजी। सर दिस इज विथ मी माय प्रॉब्लम सर, वो मुंहिंजो प्रॉब्लम आहे सर। तव्हां जेको डायलॉग आहे उहो ॻाल्हायो प्लीज सर, टाइम न आहे सर, ॿिया बि आर्टिस्ट आहे। ॿुधायो अलाए छा डायलॉग अलाए छा ॿुधायो। प्लेसिंग चेंज कयो बहरहाल, प्लेसिंग चेंज कयो। तव्हां प्लेसिंग खे छॾियो, उहो असांजो मसलो आहे, असां बैकग्राउंड चेंज करे वठंदासीं। हलो ॿुधायो डायलॉग। सोना, तव्हां खां सवाइ मां रही नथो सघां हिकु पल बि। अलाए छा चयो, हिकिड़ो मिनट अखि में अलाए छा पियो, अलाए छा चयो। सर अचूं? हाँ अचो। सोना, तव्हां खां सवाइ मां रही नथो सघां हिकु पल बि। नंढो थोरो नंढो करे वठो, अलाए छा चयो। साईं हाणे नंढो इहो जेको आहे ॾिनो वियो आहे, राइटर जेको लिखियो आहे साईं, असां उहो त तव्हांखे। इहो ॿुधायो छा चयो। सोना, तव्हां खां सवाइ मां हिकु पल बि रही नथो सघां। अच्छा सोना, जी तव्हां खां सवाइ इनखे थोरो नंढो कयो न, पाण में हूं। साईं नंढो न थी सघंदो न, राइटर आहे न सर, जेको राइटर असांखे लिखी ॾियो असां उहो जेको परफॉर्म तव्हां कयो न सर। पाण में हूं, पाण में। हलो ॿुधायो डायलॉग ॿुधायो, पर थोरो नंढो कयो। सोना, तव्हां खां सवाइ चओ हिते 1 2 3 क्यों क्यों जी साईं क्यों। हींअर कजो, हिकिड़ो मिनट थोरो तव्हांजो छेड़ो थो थिए न छो हाणे ॿुधाइजो। सोना, तव्हां खां सवाइ रही नथो सघां 1 2 3 क्यों। सोना हिते यार थोरो हिनखे माना मां चवां थो उन शइ में हाणे डायलॉग कई सर, जो मां हिनखे ॾिसी उन तरीक़े सां चवां अंदाज़ में। सर हे हिकिड़ी नंढड़ी लाइन आहे, खसीस लाइन आहे, तव्हांजो हेॾो नालो आहे माशाल्लाह, तव्हांखे असां कन्वेंस पिक एंड ड्रॉप कराई आहे सर, तव्हां त पोइ असांजी ॻीची वियो। सर असां तव्हां गानो कोन था ॻाल्हायूं, पोइ तव्हां उन डायलॉग उन क़िस्म सां ॾिसो न। हाणे सर कीअं उहो डायलॉग तव्हां पढ़ो। छोकिरी खे न कयो भला, कट कर छोकिरा, कट कर तव्हां पढ़ो साईं, तव्हां डायलॉग ॿुधायो। हाणे ॿुधायो। सोना, मां तव्हां खां सवाइ अलाए छा पिया चओ। सोना, मां तव्हां खां सवाइ रही नथो सघां। हिते अचो, हिते अचो भला। हा क्यों क्यों साईं। हाँ क्यों। 1 2 3 क्यों क्यों छोकिरा। जी सर। सोना ॾिसो विच में फंबल न कयो साईं, फंबल असां नथा कयूं साईं, फंबल तव्हां था कयो। हू वारी वाट जी प्रॉब्लम सर, हिकिड़ी नंढड़ी लाइन आहे जेका तव्हां खां थी नथी सघे। न कयां थो न, छा ॿुधायो वरी ॿुधायो। यार कंहिंखे वठी आया आहियो धणी बस कर। ॾिसो धणी बख़्शी खे छॾियो, शाहरुख नालो आहे, शाहरुख, उहो शाहरुख खान चवंदा आहिनि। सर मादर दिस इज माय बीपी हाई सर, अचो न त पोइ ॿिया आर्टिस्ट वेठा आहिनि सर। सोना, तव्हां खां सवाइ मां पल बि नथो रही सघां। पाण में हूं न, हिनखे नंढो कयो न। सर पाण में कीअं आहियूं, लाइन लिखियल न आहिनि सर, जेका आहे मां तव्हांखे बेसिक। हलो हाणे कयोसि भला, कयोसि क्यों कयो। जी 1 2 3 क्यों छोकिरा क्यों बा। सोना जी साईं। पाण में हूं साईं तोखां सवाइ। हिकिड़ो ॿुधायो न, पहिरीं पाण में हूं तोखां सवाइ जा हू ॿुधायो। साईं हे मां कुते वारी यखी हयां जेको
हिकिड़ी लाइन आहे ख़ाली सही खसी हिकिड़ी लाइन आहे, तव्हां उहा ॿुधायो मूंखे हिकिड़ो परमोस वनगो करे में सघो यार। ॿुधायो, वनगो में थो कयां, ॿुधायो वनगो में हलो सोना तव्हां खां सवा मां हिकु पल बि नथो रही सघां, छा कयां, मुंहिंजी मजबूरी आहे। हलो हलो अचो शुरू करायो। 1 2 3 क्यों? सोना तव्हां खां सिवा मां नथो रही सघां ऐं तव्हां वधीक सम्झो था। एक्सक्यूज़ मी सर, तव्हां ताड़ी छो वॼाई? बाक़ी सर ताड़ी न आहे वॼाइणी सर, ख़ाली ॻाल्हाए कर सर प्लीज़। साईं हिकिड़ी लाइन ॻाइणी आहे, हिकिड़ी लाइन चवणी आहे, करायो यार, हिकिड़ी जान लाइन चवणी करायो आहे। करायो Last लास्ट warning। हलो हलो पंहिंजे स्टाइल में चवंदुमि पर मां कहिड़े स्टाइल में चवणो आहे? क्यों क्यों? सोना तव्हां खां सिवा मां नथो रही सघां, नथो रही सघां जेकॾहिं न तव्हां मूंखां सिवा अॻिते आहे न आहे ॾाढा साईं न आहे, कट कयो छोकिरा, कट कयो, कट। साईं उथी थियो। ओह नो साईं तव्हां कीअं आर्टिस्ट थियो? कीअं आर्टिस्ट थियो? सही यू आर व्हाट इज यू बस्टर्ड। साईं जो तव्हां डायरेक्टर छा हो पंहिंजे लाइ ॿुधो, हे जेकी तव्हां बदतमीज़ी कई आहे मां साहिब जे क्रम में पेश करे सघां, साईं ॿुधव हथ कट। इन प्रोजेक्ट मां कमु नथो कयां और हो सके तो आप भी ना करें। साईं हलो तो साईं कम कर। हट 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 क्या बोल रही हो? नहीं कम कर, नहीं कम कर, बदतमीज के दादा डायरेक्टर साहब विड़ो था पहुंचो तो असां कम नथो मिले, नहीं करा मैं कोई चैनल पे काम वाम, जाओ। सर क्या हुआ काम का? कुछ नहीं हुआ, अभी जाए, नहीं करा मैं काम वाम। सब जो भी आते यार घर में आर्टिस्ट घर में रोटी नहीं मिलती, असल सब आर्टिस्ट ने नवाब थी सब सब नवाब न साल आए ना करो। सभिनि चैनल बंद किया, मां भी चैनल बंद हो क्या करो, सभिनि चैनल हलाया बंद करो, चलो कट करो बेटा कट करो, हलो घर हलो, घर वो जो ॻोठ हलो मैं चारींदासीं पंहिंजो हली।